बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियों असांजे हिन लर्निंग मैनेजमेंट सिस्टम में भली अॼु पाण माइक्रोसॉफ्ट एक्सेल में पेज लेआउट के बारे में पढ़ंदासीं। पेज की मार्जिन, पेज ओरिएंटेशन ऐं पेज की साइज़ के बारे में त इहे शयूं कीअं सेट कजनि। अचो त पाण हलो था सभु की तरफ़। ही पेज लेआउट टैब आहे। पेज लेआउट टैब ते पाण ईंदासीं त असां वटि पेज मार्जिन, पेज ओरिएंटेशन ऐं पेज साइज़ जा ऑप्शन्स मौजूद आहिनि। जॾहिं पेज मार्जिन ते पाण खे सेटिंग करणी हुजे त पाण पेज लेआउट ते क्लिक करे बहितरीन तरीक़ो जेको आहे उहो इहो आहे। पेज मार्जिन ते ईंदासीं। हितां पेज मार्जिन जा मुख़्तलिफ़ ऑप्शन्स मौजूद आहिनि जेके तव्हां हितां हिते सिलेक्ट करे सघो था। हिते मतिलबु ॿुधाए थो त टॉप में तव्हां केतिरा इंच चढ़ी सघो था, लेफ्ट में, राइट साइड, बॉटम साइड ऐं विड्थ में बि ॿुधाईंदो। हिन रेज़ोल्यूशन में ही मतिलबु मुख़्तलिफ़ टाइप्स आहिनि। हिन मुख़्तलिफ़ टाइप्स में ही टॉप ते ॿुधाए पियो त 1 इंच ॾींदो, लेफ्ट साइड खां बि 1 इंच ऐं हेडर साइड खां बि ऐं बॉटम मां बि, राइट ऐं फुटर साइड खां बि अधु इंच, बाक़ी मथां ॿिन्ही चइनि साइडनि खां 1-1 इंच ॾींदो। मतिलबु हिन जो इहो आहे त असांखे हाशी केतिरी छॾिणी आहे। मार्जिन जो मक़सदु इहो हूंदो आहे त असां हाशी पेज जी केतिरी छॾियूं। जेकर तव्हां हितां थियल हाशी चूज़ कयो, खणो त तव्हांजी मर्ज़ी आहे, या तव्हां पेज लेआउट ते क्लिक करे हितां तव्हां हाशी खे घटि वधि करे सघो था। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो त मां हीअ हाशी हिन जी घटि वधि करे सघां। हीअ राइट साइड आहे, हीअ लेफ्ट साइड आहे, हीअ मथे इंच ॿुधाए रहियो आहे। तव्हां जॾहिं मां ॾिसो शायदि सां क्लिक थो कयां त मथे ॿुधाए पियो 0.61 इंच। जॾहिं मां हिते आयुमि, हाणे ॿुधाए पियो त 0.61 इंच ॿुधाए थो त केतिरे इंचनि ते तव्हां हिन अॻिते हिन जी हाशी रखी आहे। इन खां पोइ ही राइट साइड, बॉटम साइड इहे थी वई, ही सॼो पासो थी वियो ऐं ही खॿो पासो। ऐं ही मथां टॉप जंहिंखे चइबो आहे, जेकॾहिं तव्हां टॉप साइड खां बि हिन जी हाशी खे घटि वधि करणु चाहियो, मथां मतिलबु पेज जेको आहे उहो घटि वधि करणु चाहियो त उहो मथां तव्हां ईअं घटि वधि करे सघो था। उन खां पोइ हेठां वञी करे बॉटम साइड खे बि असां पेज खे घटि वधि करे सघूं था। उन खां पोइ अचूं था पाण ओरिएंटेशन जी तरफ़। पेज ओरिएंटेशन में पेज पोर्ट्रेट ऐं लैंडस्केप हूंदो आहे। पोर्ट्रेट में सिधो वञे मथां हेठि, लैंडस्केप में पेज सॼे खां खॿे पासे तरफ़ सिधो अची वञे। जेके तव्हां लैंडस्केप पेज रखी करे साइज़ त तव्हां ॾिसो पेज जी साइज़ जेका आहे सॼे खां खॿे पासे वधी वई। तव्हां लैंडस्केप पेज हिते सेटिंग करे ऐं जॾहिं सॼी कंपोजिंग कंदव ऐं प्रिंटर में प्रिंट कंदव त प्रिंटर में तव्हांखे लैंडस्केप पेज न रखिणो पवंदो, पर उते तव्हां पोर्ट्रेट पेज रखंदव, त सिधो ई पेज रखंदव, पोइ ऑटोमेटिकली हुनखे प्रिंट कंदो त प्रिंट में हुनखे लैंडस्केप जी तरफ़ सां कंदो। उन खां पाण अचूं था साइज़ जी तरफ़। त मुख़्तलिफ़ पेज जूं साइज़ूं हूंदियूं आहिनि, जंहिंमें लेटर आहे, लीगल आहे, स्टेटमेंट आहे, एग्जीक्यूटिव आहे, A4 आहे, A5 आहे। ख़ासि तौर ते जेका घणी साइज़ इस्तेमालु थींदी आहे ऑफिसनि वग़ैरह में, उहा हूंदी आहे A4 साइज़ जेका हिते मौजूदु आहे, जंहिंजी साइज़ जी माप जेका आहे पने जी उहा आहे 8.27 इंच, मतिलबु 8.27 मल्टीप्लाई बाय 11.69, 8.27 विड्थ ऐं हाइट मथे हाइट जेका थींदी आहे उहा 11.69 इंच हूंदी आहे। उन खां पोइ पेज मोर साइज़ में वञी करे तव्हां कस्टमाइज़ करे ऐं पेज जी साइज़ जेका आहे पाण ई घटि वधि करे सघो था। तव्हां विड्थ वग़ैरह तव्हां घटि वधि करे सघो था। हीअ पेज आहे, पेज जे बारे में ॿुधाए थो एडजस्टमेंट 100%। पेज साइज़ जेका हिते आहे, हिते वञी करे एग्जीक्यूटिव आहे, DP ॿुधाए पियो। हितां तव्हां मुख़्तलिफ़ साइज़ूं बि पेज जूं तव्हां खणी सघो था। हिते तव्हां लैंडस्केप वग़ैरह करे सघो था। हिते तव्हां पेज जी मार्जिन बि सेट करे सघो था। हेडर ऐं फुटर जी साइज़ जेका आहे उहा तव्हां सेट करे सघो था। शीट जे बारे में तव्हांखे हिते मालूमात मिले थी। दोस्तों, तव्हां अॼोके हिन सबक़ में माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे अंदरि पेज जे बारे में मालूमात सिखी। अॻिते पाण हिकु नए सबक़ सां गॾु मिलंदासीं।